हाँ क्यों मसादा मसादा शायद दादा खैर है मसादा तू जल्दी किताब लिखने जी कर गोठई बारा पुलिस अची रही है तोखे गिरफ्तार करण लाइ मसादा जल्दी निकिरो मसादा मां पंहिंजी अखियुनि सां ॾिसियो थो अचां गोठई बारा पुलिस अची रही है मां पंहिंजी अखियुनि सां ॾिसी रहियो आहियां गोठई बारा पुलिस अची रही है मां पंहिंजी अखियुनि सां ॾिसी आयो आहियां मसादा जल्दी निकिरण जी कर मसादा चङो वञा थो दादा बाबे मण जी पार तुंहिंजी को बि दुश्मन तव्हांजे वार खे तो न ॾेई सघंदो चङो अलाह जे मान में तुंहिंजो आहे मासाद पुलिस मारे थाणे तां भॻो आहे अलाह ख़ैर कंदो अदे साहब चूड़ो करे को भी न हले वियो अदे दिलजान मासाद पुलिस मारे थाणे तां भॻो आहे पुलिस मासाद जे पोयां आहे इहो मूं केटीएन टीवी ते बि ॾिठो आहे ख़बर न आहे थाणे लाइ छा थींदो केटीएन न्यूज़ सेकेंड हाँ टीवी ते ओके सॉरी अदे दिलजान मासाद पुलिस मारे थाणे तां भॻो आहे इहो मूं होटल ते केटीएन ते बि ॾिठो आहे केटीएन ते बि ख़बरूं हलन पियूं मासाद दादा को मसलो न अदे दिलजान मासाद पुलिस मारे थाणे तां भॻो आहे इहो त मूं ख़बरुनि में बि ॾिठो आहे केटीएन ते ख़बरूं हलन पियूं ख़बर न आहे दादी हाणे छा थींदो अलाह खे पार त आहे ओके पुलिस भी तुझे कोई ले जा अच्छा साहब फिक्स हो ठीक तो भी यार ये दिस सॉरी तो जो रहा वापस करे आया है दिलजान ओके बिजनेस थी दिलजान तो ता सदको करे खान मुझे रह जे करे दुश्मनी सोबे पंहिंजे दोस्त सां मुझे रे जिगरी दुश्मनी सोबे पंहिंजे जिगरी दोस्त सां मां सादा मां सदको तो इता इता मासाद मसा मसा मां सदको यार अब बस क्यों जा बाबा मां सदको तो ता मां सादा 100 दफा तो ता सदको वना दरिया खान जेको इज्जत जो दुश्मन थी पई वो दोस्त ना हूंदो दिलजान दादन तुंहिंजे करे रत जो दरिया बि पार करे ॾींदो दिलजान मसाद हाणे त पुलिस हेड़ी दुश्मनी थियल आहे दादन ॻाल्हायो हिकु न रसोई हो त ॿार गोरी बाज ॿियनि था तुंहिंजो आहे दरिया खान पुलिस हे वॾेरा तोखे धाड़ियल करे छॾींदा मुंहिंजो दरिया खान धाड़ियल सॾिबो पुलिस है वडेला तो के धाड़ेल करे छड़ींदा मुझे दरिया खान हिन लोक सदे जे पर पुलिस है वडेला तो के धाड़ेल बनाए छड़ींदा तू हिन सजे लोक आदो धाड़ेल सडबे जेको दरिया खान खे धाड़ियल सॾींदो हुन जी गिची जो फाव बणिजी वेंदुसि हीअ पग ॾिस हीअ अमानत आहे संभाले रखजांइ दुश्मन हीअं थींदो ठक दाख़िलो होॾो अची पग ॾिस पग वतई हेॾो वरी दाख़िलो अची वियो ॾिठी मसाद हेॾे सही अथसि हिते आसमां मसाद मुंहिंजो छा आहे मसाद जल्दी निकिरण जी कर पुलिस ॻोठ खां ॿाहिरां पहुती आहियां मां पंहिंजी अखियुनि सां ॾिसी आयो आहियां परेशान ॻाल्हाई दरिया खान चङो मां वञा थो दादला बाबा अमर जी पारां तुंहिंजी को बि दुश्मन तव्हांजे वार खे तो न ॾींदो चङो मसाद चंगो मासाद हले वियो दादरो मसाद पुलिस मारे थाणे सिपाही मारिया आहिनि ख़बर न आहे अलाए छा थींदो ख़बरूं बि हलनि पियूं केटीएन ते अल्लाह साईं को के बारे खैर ओके कट अल्लाह अब्दा ममता जो अदो सब दुनी को पासिंग के भी ना अब वो फॉलो कर दिया बोला बोले वो स्प्रे अति भी सही नहीं शेपर नहीं हाँ बस शेपर सही नहीं है ना हेडी थी अन्य ये बहुत शायद मुझे की मॉडल है